सिंध समेत सॼे मुल्क में 77 आज़ादीअ जो ॾिहाड़ो क़ौमी जोश ऐं जज़्बे सां मल्हायो पियो वञे। जश्न आज़ादी जे मौक़े ते वफ़ाक़ी गादी वारे शहर इस्लामाबाद में 31 ऐं सूबाई राजधानियुनि में 21 तोपनि जी सलामी सां ॾींहं जी शुरूआति। मस्जिदनि में वतन जी सलामती ऐं ख़ुशहालीअ लाइ ख़ासि दुआऊं घुरी वयूं। कराची में मज़ार काइद ते गार्ड्स जी तब्दीली वारी पुरवकार तक़रीब। पाकिस्तान नेवल अकेडमी जे कैडेट्स एज़ाज़ी गार्ड्स जा फ़र्ज़ संभाले वरिता। परेड कमांडर जा फ़र्ज़ लेफ्टिनेंट कमांडर अहमद हसन अंजाम ॾिना। कमांडेंट पाकिस्तान नेवल अकेडमी कोमोडोर मोहम्मद ख़ालिद तक़रीब जो ख़ासि मेहमान हो। जो मुखालिफ हवा के चलते हैं, पैर अपने दबा के चलते हैं। इन मुजाहिदों की आदत है सर हमेशा उठा के चलते हैं। बिजली के बिलन में घटाई बाबत अवाम के जल्द खुशखबरी दींदुस। बिजली के बिलन में घटाई से मुल्की मईशत तरक्की नथी करे सके। पाकिस्तान के मुआशी तरक्की लाए हर शरीक किरदार अदा करणो पवंदो। रत के आखिरी फुड़े ताईं महंगाई और बिजली के बिलन में घटाई लाए कोशिश कंदुस। कुछ ॾींहनि में 5 साला मुआशी प्रोग्राम पेश कंदुस। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो इस्लामाबाद में जश्न आज़ादी की खुसूसी तकरीब के खिताब। संदस चवण है तो कौम तहरीक पाकिस्तान के गुमनाम हीरोज़ की कुर्बानियुनि के भेटा पेश करे थी। वालारियल कश्मीर फ़लस्तीन के भाइरनि भेनरुनि के याद करियूं था। पाकिस्तान वालारियल कश्मीर के अवाम की अखलाकी सियासी सफारती हिमायत जारी रखंदो। पाकिस्तान फ़लस्तीन के जायज़ हक़नि की हासिलात ताईं भी हिमायत जारी रखंदो। सदर आसिफ अली ज़रदारी जो कौम के जश्न आज़ादी जो मुबारकूं। सदर आसिफ अली ज़रदारी जो चवण है पुरमन और जमहूरी जिदोजहद ज़रिए पाकिस्तान जो क़याम बेमिसाल है। पाकिस्तान की तहरीक के अगवाणन कारकुनन और वडड़न के भेटा पेश करियूं था। मौजूदा चैलेंजेस के मुंह ॾियण लाइ इख्तिलाफ़न के विसारे ख़त्म करणो पवंदो। मुल्की इतिहाद सलामती और मुआशी इस्तेहकाम लाइ पुरज़म थी कम करण की ज़रूरत है। सिंध के गवर्नर कामरान टेसूरी वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी कराची में क़ायद आज़म की मज़ार ते हाज़िरी। गार्ड ऑफ ऑनर बाद झंडो फरकाइण वारी तकरीब। सूबाई वज़ीर भी वॾे वज़ीर सां गॾु क़ायद आज़म की मज़ार ते पहुता। मज़ार ते गुलन की चादर चाढ़े फातिहा ख़्वानी कई वई। सीनियर वज़ीर शहजिल इनाम मेमण, घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार, तालीम वारो वज़ीर सरदार शाह, सैयद ज़ुल्फ़कार शाह, शाहिद इस्लाम थईम, सैयद नासिर शाह ऐं ॿिया गॾु हुआ। गवर्नर जो चवण है तो असां गॾिजी मुल्क की ख़िदमत लाइ कोशिशूं कंदासीं। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त मुल्क हिन वक़्तु नाज़ुक तौर मां गुज़री रहियो आहे। जेके माण्हू नफ़रत पखेड़े रहिया आहिनि उहे मुल्क खे तरक़ी कंदे नथा ॾिसणु चाहिनि। असां पंहिंजे दुश्मन के वाज़ह पैगाम ॾियणु चाहियूं था त रिवायती या गैर रिवायती जंग हुजे, असांजो जवाब तेज़ ऐं दर्दनाक हूंदो। ना इतफ़ाक़ी ऐं डफेड़ मुल्क के अंदरां खोखलो करे ॿाहिरीं जारियत जी राह हमवार कनि था। पाक फ़ौज के कमज़ोर करण पाकिस्तान के कमज़ोर करण बराबर है। कंहिं क़ीमत ते पंहिंजी कुर्बानी के ज़ाया थियण न ॾींदासीं। पाक फ़ौज मुल्क जी अंदरूनी ऐं ॿाहिरी दिफ़ा जो कसम खाधो आहे। फितनाल ख़वारिज जी कार्रवाई जे करे दहशतगर्दी जे फितने ॿीहर कर खयो आहे। फितने बाबत मूं चयो हो त जेकॾहिं तव्हां आइन ऐं शरीयत खे नथा मञो त असां बि तव्हांखे पाकिस्तानी नथा मञूं। आर्मी चीफ जनरल सैयद आसिम मुनीर जो पाकिस्तान मिलिट्री अकेडमी काकुल में आज़ादी परेड के खिताब। आर्मी चीफ चयो त कौम जो पाक फ़ौज ते एतमाद कीमती असासो आहे। का नाकारी कुवत एतमाद ऐं मोहब्बत जी रिश्ते खे कमज़ोर नथी करे सघे। आर्मी चीफ यौम आज़ादी के मौके ते वतन वासिन के मुबारकूं। काकोल में आज़ादी परेड के खिताब कंदे चयाई त असांजे क़ौमी शौर जो बुनियाद पाकिस्तान जो नज़रियो आहे। पाकिस्तान के क़याम जो मक़सद रुगो जाग्राफियाई ख़ितो हासिल करण न हो। अल्लाह ताला असांखे मुल्क जो दिफ़ा करण लाइ हिम्मत ऐं ताक़त अता फरमाई।
आज़ाद फिज़ाउनि में ज़िंदगी गुज़ारण शहीदनि जी क़ुर्बानीनि जो समर आहे। कंहिं ॾुखियाई असांजे आज़म इरादे खे कमज़ोर न कयो। असां हर ॾुखियाई खां पोइ वधीक मज़बूत बणिजी उभिरियासीं। आर्मी चीफ मौजिब पख्तून भाइरनि जुरत ऐं क़ुर्बानीनि जी जेका दास्तान रक़म कई आहे उन ते पूरी क़ौम खे हिन सलाम पेश करे थी। बलोचिस्तान सूबो बहादुर ऐं मुहिब वतन माण्हुनि जो गढ़ आहे। पाक फ़ौज बलोचिस्तान ऐं उन जे अवाम जी सलामती लाइ किरदारु अदा कंदी रहंदी। यौम आज़ादी ते पाकिस्तान मिलिट्री अकेडमी काकुल में आज़ादी परेड। आर्मी चीफ जनरल सैयद आसिम मुनीर जी ख़ास मेहमान तौर शिरकत। कैडेट्स मखसूस अंदाज में ड्रिल परेड जी महारत जो मुज़ाहिरो कयो ऐं प्यारे वतन जे शहीदनि खे भेटा पेश कई। तक़रीब जी शुरूआत ते क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिन्ना जी तक़रीर ॿुधाई वई। आर्मी चीफ खे जनरल सैल्यूट पेश कयो वियो, आतिशबाज़ी कई वई ऐं मिली नग़मा पेश कया विया। ज्वाइंट चीफ्स ऑफ स्टाफ कमेटी जे चेयरमैन ऐं सर्विस चीफ्स पारां क़ौम खे पाकिस्तान जे जशन आज़ादी ते वाधायूं। ISPR मूजिब फ़ौजी सरबराहनि जो चवणु आहे त हीउ हिकु मौक़ियो आहे जेको मुस्लमाननि जे हिक धार वतन जी डिघे ख़्वाब जी ताबीर जी यादि ॾियारे थो। हिन पुरमुसरत ॾींहं ते पाक फ़ौज बानियुनि ऐं बहादुर अॻूणे फ़ौजनि खे ख़िराज तहसीन पेश करे थी, जिन आज़ादी ख़ुद इरादीअ जे पंहिंजी जिदोजहद में अज़ीम क़ुर्बानियूं ॾिनियूं। पाक फ़ौज पाकिस्तान जी ख़ुदमुख्तियारी लाइ कई सालमियत ऐं क़दरनि जे दिफ़ा लाइ पंहिंजो आज़्म करे थी।